कराची नओं सियासी पासो वरायो। पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी शहर जी नई सियासी हक़ीक़त बणिजी साम्हूं अची वयूं। पीपल्स पार्टी ज़ुल्फ़िकार भुट्टो खां पोइ पहिरियों भेरो कराची में फ़तह जो मज़ो चखियो आहे। कराची म्यूनिसिपल इलेक्शन जी समूरियुनि सीटुनि जा नतीजा साम्हूं अची विया आहिनि, जंहिं मूजिबि पीपल्स पार्टी 93 ऐं जमात इस्लामी 86 सीटूं हासिल कयूं आहिनि। ॿई पार्टियूं कराची जी मेयरशिप जी सीट हासिल करण जी कोशिश कंदियूं। पीपल्स पार्टी 70 वारे रहाके खां पोइ पहिरियों भेरो कराची में सभ खां वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे, जॾहिं त MQM जे बाइकॉट खां पोइ PTI जी मक़बूलियत बि घटिजी वई। कराची मां आम चूंडुनि में 2 भाङे 3 सीटूं हासिल कंदड़ तहरीक इंसाफ़ मकानी चूंडुनि में रुॻो 40 यूसियूं खटे सघी। उन खां अलावा कराची जी मकानी चूंडुनि में नून लीग 7 सीटूं खटियूं, जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि 3, JUIF जे उम्मीदवारनि 3, तहरीक लबेक 2 ऐं मुहाजिर क़ौमी मूवमेंट 1 सीट ते कामयाबी हासिल कई।